सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां पंहिंजी मिल्कियत खे संभाले करे रखूं जेका मालिक असांखे ॾिनी आहे। ऐं असां ॾिसंदासीं असां जेके बि इंसान आहियूं, जेका बि असांखे मेरास या वसियत मिले, असांखे वॾा जेको बि कुझु ॾियनि, जेकॾहिं असां उनखे वधाईंदासीं त असांजी इज़त हूंदी, न त बि ओड़ो बणाए रखंदासीं पोइ बि ठीकु आहे। जेकॾहिं ओतिरो बि असां न कयोसीं, पंहिंजी विञाए छॾीसीं, उनखे कोई चङो थोरे सम्झो वेंदो आहे, सही थोरे सम्झो वेंदो आहे। जेतिरी असांखे मिले ओतिरी न बचाए सघूं, कोई चङी असां ते थोरे रखी वेंदी आहे। तंहिंजे करे मालिक असां ते वॾी कृपा कई आहे, जेका असांखे मिल्कियत ॾिनी अथई असां उनखे संभाले त रखूं। पहिरियों त कुझु बहितर कयूं, बहितर न कयूं, ग़लति न कयूं। असां आयासीं, असां ॿिए जनम ते विश्वास रखंदा आहियूं। जेकॾहिं ॿिए जनम ते विश्वास रखंदा आहियूं, भई ठीकु आहे, जनम मिलियो, पहिरियों त नफ़ो कमाए करे महान या भॻवान बणिजी वञे, पर उहो न थियूं। हैवान त पोइ बि नथी करे अचूं, पर बि इंसान थी करे त अचूं। एतिरो त असां कयूं, पंहिंजी मिल्कियत बचाए त रखूं, बणाए त रखूं। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश, इहे हमेशह पंहिंजो पाण ते कंट्रोल कंदा आहिनि, ॿिए ते न कंदा आहिनि। ऐं चवंदा आहिनि पंहिंजो पाण ते कंट्रोल कयो। जीअं सचे साईं जो मिसाल आहे। जॾहिं सचे साईं भगत साहिब खे चयो त ॿिए चीज़ जो कंहिंजो इस्तेमालु करणी न आहे थियोपी खां बाद, भई तोखे जेको बि मालिक जे नाले ते मिले उन ते ॾेई छॾिणो आहे, रखिणो न आहे। त जॾहिं हिकिड़े सेठ फ्रूट जी टोकरी में भगत साहिब खे कुझु पैसा सामान विझी करे घर मोकिले छॾियो, जॾहिं भगत साहिब खे घर खां ॿुधायो वियो त हुनखे घुरायो सेठ खे, चइबो तूं इहे पैसा मोकिले छॾिया नी टोकरी में विझी करे। चयो हा साईं, ईअं तव्हां कुझु बि न वठंदा जेको बि आहे, त मुंहिंजो कंहिंखे पतो न पवंदो, मां टोकरी में विझी करे फ्रूट सां गॾु मोकिले छॾिया। त भगत साहिब चयुसि, अरे तूं त मूंखे मोकिलिया, कोई नथो ॾिसे, पर उहो ॾिसण वारो सचो साईं चए, मूंखे चए उहो त ॾिसे थो फल, उहो मूंखे ॾिठो, तूं थोरे ॾींदे, उहो त मूंखे उहो ॾियण वारो आहे। तंहिंजे करे असांजी उहा ॿुधी खुलियल हुजणु खपे, फल त ॾियण वारो उहो आहे न, उहो असांजो छा थींदो।